अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं अॼु ड्रामे सीरियल दौलाब में परी ऐं सोढल जे प्यार कहाणी जी। उन खां पहिरियों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं वीडियो स्किप न कजो त हिन में तमामु ज़बरदस्त मालूमात ॾियण वारो आहियां। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी, पर उनखां पहिरियां दो ड्रामो जी ॻाल्हि कंदासीं। दो ड्रामो हिन वक़्तु जेको आहे तमामु जल्द रिकॉर्ड थियण वञे पियो। कास्टिंग तमामु तेज़ी सां हले पई, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं फिल्म जल्लाद अवां ॾिठी हूंदी, फिल्म जल्लाद हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त मक़बूल वञे पई। सभु दोस्त कॉल करे मूंखे उन बाबति मालूमात वठनि पिया ऐं तमामु ज़बरदस्त मोट मिले पई। दोस्त कॉल करे मूंखे मोट ॾियनि पिया ऐं हिन ते कमेंट करे मूंखे मोट ॾियनि पिया। अवां जूं महिरबानियूं लख थोरा। ऐं जल्दी अवां जे लाइ हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट खणी अचण वारो आहियां, तमामु ज़बरदस्त उर्दू में। त ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे जेका में हाणे जेका कहाणी घुमे थी उहा सोढल ऐं गुलपरी जी प्यार कहाणी ते। सोढल ऐं गुलपरी जो पाण में मंगणो थियल आहे ऐं हिन वक़्तु जेको शाहनवाज़ ख़ान फ़ैसिलो कयो आहे उन फ़ैसिले खे मद्देनज़र रखंदे गुलपरी जो जेको रिश्तो आहे उहो ककर खे ॾिनो वेंदो। गुलपरी इहा नथी चाहे त मां ककर सां पणिजां ऐं सोढल खे छॾे ॾियां। उन ते हू ज़हर खाइण जी कोशिशि कंदी आहे, पर सोढल हुनखे सम्झाईंदो आहे त जे अगरि तूं इहा ग़लति कमु कयो, ज़हर खाधी, अगरि तुंहिंजो रिश्तो असां ककर वारनि खे न ॾिनो त 3 जानूं ज़ाया थी वेंदियूं। होॾां पीरल जेको आहे उहा उन्हनि जी क़ैद में आहे, होॾां मुराद वारा जेके आहिनि जेल में आहिनि। पर हिन वक़्तु जेका कहाणी घुमे थी हिन ॿिन्ही कैरेक्टरनि ते। ऐं होॾां मंसूर ख़ान हीअ जेका तंज़ीम आहे उन ते DSP ॾमरजी चुको आहे ऐं उनखे दहशतगर्द करार ॾियण जी कोशिशि करे रहियो आहे। ऐं हिन ते मंसूर ख़ान जो रिएक्ट जेको आहे उहो सख़्तु थियण वारो आहे। होॾां ककर वारा जेके आहिनि उहे लाऊं लहण जी कोशिशि कंदा। हाणे जेका हिन रतो की किस्त में हो उन्हनि ॾे वञण जी कोशिशि कनि था। ककर जी भेण कूंज चए थी त मां हलां पर ख़ुशियूं कंदुसि। उहे चवनि था त फ़िलहालु अवां ख़ुशियूं न कयो। हुननि खे उहो ई ख़तरो आहे जेको हुननि कमु कयो हो घोट सां, जेको कूंज जो घोट हुयो उन्हनि मारियो हुयो। हाणे उन्हनि खे इहो ख़ौफ़ आहे त थी सघे थो सोढल इहा चाल चले, पर सोढल ईअं न कंदो, छो त पीरल ऐं मुराद वारा ईअं सम्झो उन्हनि जे चुंगुल में आहिनि, उनखां कढाइण जी उहे कोशिशि कंदा। ऐं इन ते हीअ जेको आहे रिश्तो वठी खणी हुन ॾे वेंदा, निकाह थींदो। पर होॾां हुनजी भाॼाई चए थी गोलपरी जी त मां अगरि नथी उन सां शादी करणु चाहे त मां तोखे मंसूर ख़ान वटि छॾे अचां, जितां को बि तोखे उतां वठी नथो सघे ऐं केर बि उते तुंहिंजो रिश्तो हिन सां ककर सां नथो कराए सघे। पर उन ते गुलपरी चए थी त मां इहो जेको जुदाई वारो ज़हर आहे उहो पीअण जे लाइ तयारु आहियां। उन करे हू इन ॻाल्हि ते एग्री थी वेंदी त हुनजी जेका शादी आहे उहा ककर सां थींदी। ऐं हीअ जॾहिं मुराद वारा वापसि ॿाहिरि निकिरी ईंदा त शाहनवाज़ ख़ान जी हिन चाल खे चैलेंज कंदा। मुराद हाणे जॾहिं ॿाहिरि निकितो त हिकु ख़तरनाक थी निकिरंदो, छो त जेको गुलपरी जो संग आहे, जेका सोढल जी मंग आहे, उहा ककर खे ॾिनी वई आहे। इन ते हू तमामु घणो ॾमरजी वेंदो ऐं इन ते ही जेका घरू वेड़ आहे, जेका ककर वारनि ऐं राहज़न वारनि जो प्लान आहे उहो प्लान कामयाबु थी वेंदो। शाहनवाज़ ख़ान जो प्लान कामयाबु थी वेंदो। शाहनवाज़ ख़ान हिन वक़्तु जेको बदिलो वठणु चाहे थो, जेको हुनजे कमदार ते हिननि अटैक कयो हो, उन अटैक जो बदिलो इहो वरितो वियो आहे त गुलपरी जो संग जेको आहे हुनखे ॾिनो वियो आहे। हाणे
हू चवंदो त कंहिं बि तरीक़े सां अगरि तव्हां हिन खां फिरिया त अव्हां ते सख़्तु जेको आहे तशदुद कयो वेंदो। इन ते हाणे सोढल परेशान आहे। ऐं अॻी वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। ऐं अॻी वीडियो तमामु दिलचस्प थियण वारी आहे। छा हुन में थींदो इहो अव्हांखे मां ॿुधाईंदुसि। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।